छा थो चाहिं रे? मां हजम थियां वॾा माण्हुनि जा बगल लाहींदो हाँ उॾी बि नथो मरी। पहलवान हाँ पहलवान ऐं पहलवान खे पंहिंजी हद में रहण ॾे। ही छा पियो चई? मां त तुंहिंजो चाचो आहियां, सोराब खान आहियां, सोराब खान। चाचा हेडी मारे हेडी मारा चाचा चाचा मुंजा तू गई आ चाचा सागर ये आहिनि तुंहिंजा नौकर जेके असांजी इज़त खे बदनाम था करनि। तो हे पंहिंजे हथ ते छो लिखियो आहे? तू मुंहिंजी धीउ खे बदनाम करण थो चाहीं? सलमान तू इन टके नौकर खे ॿुधा त असांजी इज़त छा आहे? चाचा न मूं चयो त ही नौकर न आहे दोस्त सुल्तान मूंखे तुंहिंजी दोस्ती ते फ़ख़ुरु आहे। ॿुधा तोखे छा खपे हुकुम कर। तुंहिंजी दोस्ती खपे जेकी 2 टे शर्तूं ॿुधायूं अथई। तूं मुंहिंजो कमु कर मां तुंहिंजो कमु कयां। ठीकु आहे मूंखे तुंहिंजूं सभु शर्तूं क़बूल आहिनि पर यादि रखजांइ मां हर शइ बर्दाश्त करे सघां थो पर गद्दारी न। हा सुल्तान गद्दार खे असां बख़्श न आहियूं कंदा ऐं दोस्त जो असां साथ न आहियूं छॾींदा। इहो असांजे कारोबार जो असूल आहे। इंस्पेक्टर सुल्तान पहिरियों असांजी आज़ाद मां जान छॾा। आज़ाद खे मां मारींदुसि। आज़ाद खे तूं ई मार। तोसां दोस्ती रखी ऐं कानून सां मां गदाई नथो करे सघां। आज़ाद खे असां अहिड़ी तरह सां मारींदासीं जे कानून जे नज़रुनि जे साम्हूं असां सचा हुजूं ऐं आज़ाद हमेशह हमेशह लाइ हिन दुनिया में आज़ाद थी वञे। सोराब जो हुक्म करो त असां आज़ाद खे मारिया तूं। इहो मुंहिंजो कमु आहे। सलमान पहिरियों कम इहो ई कर छो जो असांजा रास्ता चारों तरफ़ बंदि थी चुका आहिनि। बंदि कालू जेके रस्ता आज़ाद बंदि कया आहिनि उहे हाणे असां खोलींदासीं। असां हा आज़ाद मरंदो सभु आज़ाद थी वेंदासीं। बाक़ी तुंहिंजो हुकुम खपे मां हाज़ुर हाँ। पोइ ॿियो कमु कर। अनवर ॿुधा त हे ॿई पाण में कीअं विढ़ंदा? मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त इहे कीअं विढ़ंदा। आज़ाद हाणे छॾी बि खणी मोबाइल खे मूंसां बि कुझु ॻाल्हि जी ॿुधा। आज़ाद मां हिकु ॻाल्हि चवां जी मूंसां कॾहिं बि पूरी न ॻाल्हाइजे। मां तोसां वाइदो थो कयां तो ज़िंदगी में कदम तोसां पूरो न ॻाल्हाईंदुसि ऐं हमेशह तोसां मोहबत कंदुसि। सची हाणे बसि मूंखे का बि सच्चाई न खपे। जेका तुंहिंजी मर्ज़ी। किरण हाँ शादी कर कंहिंजो नंबर आहे? ख़बर आहे डैडी सां। मां ठीक है। हेलो हेलो केर? कैसा ॻाल्हाइणो आहे? अच्छा ॻाल्हाए केर आई? हेलो जी सॉरी मां तव्हांखे नथो सुञाणियां। माफ़ कजो मूं तव्हांखे सुञातो कोन ऐं मुंहिंजो नंबर तव्हांखे कंहिं ॾिनो आहे?
बकवास बंदि कयो ऐं फ़ोन पंहिंजी बंदि कयो प्लीज़। किरण मूंखे यकीन कर, मां इनखे सुञाणिया बि नथो। आज़ाद तू एॾो वॾो मूंसां धोखो कंदे मूं इहो सोचियो बि न हुयो। मूंखे विसारे छॾ। किरण तूं मूं ते यकीन कर, चवीं त मां कसम खणां। कसम हे क़ुरान कूड़ा खणंदा आहिनि। विसारे छॾ मूंखे। चल मूंखे। किरण मूं ते यकीन कर किरण। अरे नौकर जी, तूं घर जो नौकर ही या मालिक ही? मां नौकर आहियां। नौकर तो ना तो लगे तूं मेरे घर जो नौकर ही, तूं मालिक तो लगे। जो नौकर जेको घर जो हूंदो आ, वो घर के चटनी को साफ करदो। वो कीअं? वो हीअं आयो वञ समझी। आए दे बिली बचो। अरे हे दे रात मुंहिंजी मानी कीअं खाधी? इहो नेकीअ कमु मूं कयो आहे पुट। जेॾे में बचल मानी न खाईंदो मूंखे मज़ो न आईंदो। इहा आदत तो में बि आहे छा? इहा आदत असांजे घर जे सभिनी माण्हुनि में आहे। ज़ाहिर घटि कंदा आहिनि, तो में बि आहे छा। तोॾो चांहि तयारु थी पई अथई, चांहि पी। हलो हलो। चांहि मां पीअंदुसि ऐं जीअं मूं तोखे सम्झायो आहे न, माना हितां गाड़ी लाॻी लॻी गायो वञीसि। असां वॾा खूनी माण्हू सभई पुत्र पुत्र करे छॾींदोमान। असां वॾा खूनी माण्हू, असां वॾा खूनी माण्हू। चांहि पी। ही तव्हांजी ओभर आहे, माखियुनि जो जूठो न आहियां पीअंदो। केरु प्यार सां ॾे त उनखे मना नाहे कबो। मां मतिलबु न सम्झो तव्हांजो। जेको प्यार सां ॾे उन जे हथ जो ज़हर बि पी वठिबो आहे। मां नौकर आहियां। साजन अलाए छो मूंखे ईअं लॻंदो आहे ॼण त तूं नौकर न पंहिंजो आहीं, रत जो रिश्तो आहीं। तव्हांजो मुंहिंजो को बि रत जो रिश्तो न आहे। पोइ छो मुंहिंजी दिलि नथी मञे? छो तोसां मिलण जी ज़िद कंदी आहे? राणी साहिबा रोकियो पंहिंजी दिलि खे, ज़मानो ॾाढो ज़ालिम अथव। साजन दिलि त ख़ुदा जो घर आहे, उन्हे खे आज़ाद छो था ॾियो? राणी साहिबा हिते कंहिंखे कंहिंजो अहसासु न आहे। कुरड़ी जीअं फतकंदड़ दिलि खे चीरे ऐं फाड़े उछलाए छॾींदा आहिनि। राणी साहिबा मां तव्हां जीअं पढ़ियल लिखियल त न आहियां, पर मूंखे अहसासु आहे। पर हिते केर बि कंहिंजो अहसासु नथो करे। मां तुंहिंजो एहसास बि कयां थी ऐं तोसां बेहिसाब प्यार बि कयो। न रो किरण न रो, मां हर मुश्किल घड़ीअ में तोसां गॾु आहियां। तुंहिंजो साथ छॾे वेंदे पर हीअ अनवर तुंहिंजो साथ न छॾींदो। मुझे भी तो यकीन आहे आज़ाद त बेवफा निकितो। उन मूंखे दुख ॾिना आहिनि, मां कॾहिं बि उनखे माफ़ न कंदो, न कंदमि माफ़। दुनिया ज़ालिम आहे किरण, हर कंहिं ते एतबार न आहे कबो। तूं शायदि दिलि जो वापारु सस्तो सम्झो हुयो, इन जे करे शायदि तो इहो सौदो कयो। हिन हेॾी सारी दुनिया में दिलि लॻी कंदी त धोखो त मिलंदो। अनवर तूं मूंसां वाइदो कर, तूं आज़ाद तव्हांखे बेवफा न थींदी। मूंसां वाइदो कर। मां वाइदो थो कयां तुंहिंजो साथ न छॾींदुमि।
थी त मां तुंहिंजे लाइ पाणी वठी किरण आज़ाद तूं किरण मूंखे माफ़ कर। मां तोखे केतिरा भेरा रोकियो आहे त मुंहिंजे रस्ते जेका नहीं तो करे विसारे छॾ मूंखे। उन सां वञी ॻाल्हा जंहिंजो तोॾे ॻाल्हि पियो अचनि, जंहिंसां तूं ॻाल्हाई पियो ऐं जेके शादी जा आसरा ॾिना हुई, जंहिंसां तो वाइदा कया। वञ 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 उन सां ॻाल्हाए। प्लीज किरण, प्लीज मूं ते यकीन कर। तोखां सवाइ मूं कंहिंसां बि वाइदा वचन न आहिनि कया। तूं मूं ते एतबार छो नथी करी? इहो सभु कूड़ आहे, इहो धोखो आहे। मां उन शख्स सां शादी कॾहिं बि न कंदमि, बल्कि मां उन सां शादी कंदमि जंहिंसां मुंहिंजो भाउ चाहींदो। धोखेबाज़ मकार इंसान सां शादी मां कॾहिं बि न कंदसि। खुदा जे वास्ते हले वञ मुंहिंजी ज़िंदगी मां। ठीकु आहे किरण, अॼु त मां तुंहिंजी ज़िंदगी मां हमेशह हमेशह जे लाइ हलियो थो वञा, पर मूंखे खुदा जी खुदाई जो कसम मूं सिर्फ़ु तोसां मोहबत कई आहे। अॼु मां हमेशह जे लाइ तुंहिंजी ज़िंदगी खां परे हलियो थो वञा, पर यादि रख हिकु ॾींहुं तोखे सचाई जी ख़बर ज़रूरु पवंदी। अॼु तूं मूं ते एतबार नथी करी, जॾहिं तूं मूं ते एतबार कंदी त तूं रोईंदी ऐं मूंखे पुकारी। जॾहिं तूं मूंखे पुकारींदी त मां तोसां गॾु हूंदुसि। मां तुंहिंजी ज़िंदगी खां हमेशह हमेशह जे लाइ हलियो थो। आज़ाद बेवफा है आज़ाद बेवफा है। किरण, कंहिं बेवफ़ाई लाइ ज़िंदगी ख़तम न आहे थी। हिन दुनिया में को आहे जेको तोसां बेइंतहा प्यार कंदो आहे। मूंसां केरु प्यार कंदो, केरु थी सघे थो। ॿुधणु चाहीं थी त ॿुध, मां तोसां बेइंतहा मोहबत कंदो आहियां। उन टाइम खां वठी 3 साल पहिरियां जेको तूं कॉलेज में आई उन खां वठी तोसां मोहबत कंदो, पर मोहबत जो इज़हार अॼु तोसां कयो आहे। आई लव यू किरण। न अनवर, ये तू छा सोचवी? अनवर, तू मां सुठा दोस्त आहियूं, इहो कॾहिं बि न सोच। त मां तोसां मोहबत कंदमि, इहो पंहिंजी दिलि ऐं दिमाग़ मां ख़्यालु कढी छॾ। अॼु खां पोइ पहलवान ऐं तव्हांजो रिश्तो अलॻि अलॻि, मतिलबु त मां तव्हां सां गॾु रहणु नथो चाहियां। छो त तव्हां ई पहलवान गॾु नथा रही सघनि। तव्हां हो फनकार, तव्हां हो मौसीकार, तव्हां हो झेड़ेकार, तव्हां आहियो छा? बसि अॼु खां पोइ पहलवान अलॻि ऐं तव्हां अलॻि। टर 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 तव्हांजो इहो मुंहिंजो कारोबार नथो हली सघे, नथो हली सघे, नथो हली सघे। पहलवान पंहिंजी दिलि साफ़ कर, असांखे माफ़ कर, दोस्ती रखण जे लाइ हा कर। शर्म नथो अचे? कसी हिकिड़ी साइकिल जे करे जरूं थो फिटाई। मां चवां थो त चरी चारो कर, हलियो वञे तव्हां। तूं मूंसां साथ नथो ॾेई सघीं,
कंहिं बि तरीक़े सां तूं मूंसां साथ नथो ॾेई सघीं। तव्हां तो हल जान पहलवान हर मुश्किल में असां तोसां गॾु आहियूं। तूं परेशान न थी, भली रेल वेही वञे, पुलिस अची वञे न, पर तोसां असां गॾु हूंदासीं, परवाह न कर। अरे जवान जा पुट, जे ईअं ई कम खे पटई न त पोइ असांजो नालो रोशन थी वेंदो, दुनिया खे ख़बर पवंदी त यार चए पहलवान कल्ह जेको तो धारो हुयो हो न, उन ए पार कटी ते पुलिस अची अचई। पुलिस? हा पुलिस। अरे छा हे मूंसां हाणे वाइदो कोल इकरार कसम हाणे पुलिस जो ॿुधी भॼी वियो। हिननि जे आसिरे रहे यार। हुआ था ॾिस, मां तोखे पहिरीं ई चवंदो हुअसि न, अहिड़ा दोस्त तोखे कमु कोन ईंदा, अचो हिन जे पोयां लॻो ई, वक़्तु थो विञाई। पर सही तूं मुड़ी ई कोन थो। ओ मीरल मोतबर, तूं मुंहिंजो भाउ आहीं यार, मां बाहूं थो भरे, मूंखे बचा पुलिस खां, हाणे पादर नथो बर्दाश्त करे सघां। बीह सोचां थो, आख़िरकार देर लॻंदी मीरल मोतबर। हा अञा सोचींदे कॾहिं सोचींदे तकिड़ो सोचे जान छॾा। हा हाणे हीअं कर, पुत थी बीह, पुलिस आई न, मां चंस अदा मरी वियो आहे। शर्म नथो अचे, जेरे खे थो मारे, पोइ पुलिस पुछई त? तूं फिक्र न कर, हा मां हुनखे चवंदुसि त ही हुनजो मुजस्मो आहे। ठीक है मां थियां थो। पहलवान हैंड्स अप। ओ साहब वो लड़के चाहतो है सब करी, मीरल मोतबर छोरो छिनो थियो रो। साहब ओ साहब नोचड़ा तो कोड़ा मार आगे में पे धरो है, हरा तो पूछ। अरे हेरे पहलवान मु तो के हेरे आप चयो त ये चोरियूं हां ये करण छडे दे, पर तू खो न मुड़े। अदा तू रुको मुके हुक्म कर त ठोक्या त पाठा अदा मुके अकेलो करे वे। अरे तू चतो रही ओ मरी वियो था साहब। मन करे तो रोआ, मुझो भाई ने दुनिया बा प्यालो करे हो साहब। हाँ कॾहिं गुज़ारियो? ओ ये केरा साहब इनके त पूरो हफ्तो थियो आ गुज़ारे वियो आ। मां ये मुजस्मो ठहरायो आ, बाबे साईं जी वसियत थियल हुई त अहिड़ी सुखड़ीअ जो मुजस्मो ठाराइजा। छा ही मुजस्मो आहे? सफ़ा माण्हू बीठो आहे? हा साहब हू बहु माण्हू आहे, पर मुजस्मो आहे, जा ता शक न कयो। वॾा हे किथे कूड़ तो कोन था हणनि न? अरे कूड़े जा पुट पुलिस साहब ड्रामो वयो साहब चई त मां ॿिन्हिनि अखियुनि ते हथ रखी कसम खणा कूड़ कोन थो हणा। भाई ठिकाना शाही सच थो चवे? साहब मूंखे लॻे थो वाकई कूड़ थो हणे। वॾा मां जी अंधो न हुजां न, मां हिननि जो मुंहुं ॾिसी सम्झी वञा त हे कूड़ था हणनि या सच था ॻाल्हाइनि। भाई हो जरा हिनखे हेक कर त वाकई मुजस्मो आया ढोंग थो करे। जी साहब हींअर ई चेक करे तव्हांखे ॿुधायां थो त ही मुजस्मो आहे जाम माण्हू आहे। अरे एतिरे सां ग़लति न या सिपाही अंधा अॼु कुझु बि कर पर मूंखे गिरफ़्तार करे नथो सघीं, छो त अॼु तुंहिंजी किच किचाड़ियूं तुंहिंजूं हरकतूं मां सभु बर्दाश्त कंदुसि, छो हिन महिल मां बुत आहियां, सिर्फ़ु बुत। हेरा साहब हूं निछ ॾिनी, हिन न ॾिनी। निछ ॾिनी मार पई अहिड़ी निछ मेजालो नाफ़न मां निकिरी चई। गैरत
उजवी बेरक हाणे वेठो सोई उजवी उजवी वेर 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 उजवी वेर। अरे केरा ही जो को बगैर इजाजत मुझे घर में आयो आ। सेठ साहब लगे तो मुंह में ही चोर आ या तो चोर जो पुटरा। न सर मां चोर न आहियां नहीं वरी चोर जो पुट आहियां। अच्छा मना तू पान चोर नहीं सच बुधा घणी चोरी कोई दाई मां चांदो मुझे जल्दी बुधा दे ठोक्या है जूता साहब मां चोर न आहियां मां त हू आहियां। अच्छा मना तू हुई मां चाहे तो छुआई असा पान तो जड़ा हिते कुछ को थी। सर तव्हां ग़लति था सम्झो असल में मां पुलिस ऑफिसर आहियां मां पुलिस में सूबेदार आहियां। ऐं हिते ख़ासि मां तोसां मिलण आयो आहियां। मुझे माफ कर मुझे माफ कर ये मुझे कोम जो है मुझे इन्हें पास आयो मुझे नौकर मां चेक के उसे में पढ़ायो अब्बा। अरे ही सब छा है जालिम अरे कमीना दोस्त न पर दुश्मन है दुश्मन तुम क्या सुनो ना तो तू मुझे एक सेट करे दुबई मोकल दे दुबई तू मुझे शादी पे कराई अरे मेरी पुलिस वालों को है मुझे थाने तो पहुंचान चाहिए मां थाने कोने में तो जाए मुझे मारे बियो मोकले चल जा। जी केरा आयो तव्हां मूं तव्हांखे सुञातो कोन। सर मुंहिंजो नालो आज़ाद आहे मां असल में किरण जे भाउ सां मिलण आयो हुयसि। हा हा किरण जो भाउ मां आहियां ॿुधायो छा ॻाल्हि आहे। सर माफ़ कजो पर मूंखे तव्हांजी हालत मां नथो लॻे त काए तव्हां किरण जा ॿाहिरि थी सघो था तव्हां मूंखे नौकर था लॻो। तव्हां हालत ते न वञो हालत घणनि ई माण्हुनि जूं ख़राबु आहिनि। अच्छा तव्हां किरण खे सुञाणो था। मां किरण सां मोहबत कंदो आहियां ऐं किरण बि मूंसां मोहबत कंदी आहे पर कुझु ग़लति फहमी जे करे किरण कुझु ॾींहंनि खां मूंखां नाराज़ आहे। इंशाल्लाह उहा नाराज़गी ख़तमु थी वेंदी। ठीकु आहे किरण सां शादी करण जे लाइ तव्हांखे कुझु ॾियणो पवंदो। जी जी हा ॾींदव तॾहिं त कमु थींदव। तव्हां ग़लति न सम्झो पंहिंजी तस्वीर ॾियो त मां किरण खे ॾेखारियां। जी सर मूंखे ख़बर हुई त तव्हां मूंखां घुरंदव जे करे मां पोज़ हणी कटराया आहिनि। हा तस्वीर में जेको नीमक आहे अलाह करे तव्हां में बि हुजे। जी मां तव्हांजो ही पोज़ किरण ॾे मोकिलियां थो हुनखे ॻाल्हि सम्झ में आई त इंशाल्लाह तव्हां ॿिन्ही जी शादी थी वेंदी। यो छा ये भागो वो बेरो से चोर लांगो कोने तो मां तो पानी पी वटा। जानी ही फोटू ऐं ख़त लिखी ॾियां थो ये तूं ॿई किरण वटि पहुचा। हाँ ठीक है हींअर मां खे ॾियो त मां किरण खे ॾी थो अचां। ऐं हा जेतिरो जल्दी थी सघई त जामशरे वञी ॾी अचीस। मां तोखे फोटू बि ॾियां थो ऐं ख़त बि लिखी थो ॾियां लिफ़ाफ़े में तूं ही सुभाणे किरण ॾे पहुचाए। सुल्तान जेको तो मुंहिंजो माल हिन शहर खां ॿिए शहर ताईं पहुचायो ओके इनाम जेको तूं घुरंदे उहो ई तोखे मिलंदो। ईअं थींदो सलमान साहब तव्हां मूं ते पूरो पूरो भरोसो रखे सघो था। सुल्तान तुंहिंजे हद में 3 पुलिस जी चौकियूं थी लॻायूं 3 उन 3 पुलिस जी चौकियुनि खां असांजी ट्रकूं क्रॉस करा सम्झ तो असांजा हर मसइला हल करे छॾिया। ईअं थींदो सुराब खान तव्हां मूं ते पूरो पूरो भरोसो रखे सघो था। चलो
सलमान छा इहो इंस्पेक्टर असांजे इतबार जे क़ाबिल आहे? मां सॼी ज़िंदगी माण्हुनि सां कारोबार कयो आहे ऐं मूंखे सॼी ख़बर आहे सुल्तान कानून जो घटि वफ़ादार ऐं मुंहिंजो घणो आहे। समझी वियमि सलमान। मसे मसे मीरल मोतबर तो किस्मत सा फोटो एड़ो किया अल्लाह चुमी आई एड़ो फोटो ॾिसी से मारो मुसा सेल्फी कतराईदा। वाह मीरल मोतबर वाह जगो अगे हलऊं था मता को माण्हू मिली वञे सेल्फी कतराई। अपाड़े अरे दे हाल घंटी में न पियो हणी हेडो मुड़स माण्हू पीटो आ मीरल मोतबर घंटी त हणी यार हेडे एडी साइकिल हई थमाए अया घंटी हणा। अरे दे हाल अंतो ही जा शप कोरी थे डी एडिटे जो साइकिल ते टोकी थई छो भला केड़ो टोकियो मैं। अरे दे विच रोड ते पीठा तुंजी पीजी रोड आ। अरे तोखे खबर ना मां मीरल मोतबर हां ए मुझे पी जो नालो वती बी तोखे मां ॾिसां थो। अपाड़े हेड़ो चक्को यो ती दे हाल छिते कुत्ते यो कातल है जा। अरे अरे ते हाल रोई छ तो। अरे मारवान जगह तू मासूम के धक्कायान चकेड़े तू चकायान हां मां चलो चुनो है ना गुपिया ना माना भेड़ा अरे सच्ची बता तुझे ने दुनिया में केर कोने को। हां केर कोने वाकई ओछा याद कंदे पुत्र मीरल मोतबर तो के माफ कयो ऐ तोला ही रास्ता खुलियल हन हलियो वन इने हलियो वन जण पी जी जागीर समझू हलियो वन बाकी वन्या। हां यार ॾाढो मारियो थे। इन दुनिया में हेड़ा छोरा छिना रहन था। अरे ये छा किरायो ने भागो अरे काढे ये छा है दिसा सही दिसा छा है ने काढे ने भागो खयो तो वने। हां अरे फोटो अरे ये कंजो फोटो हां ये दिसा अन्या है अन्या है अन्या है अन्या है अरे छा है अरे अरे खत्तू हल इनमें तो वॾी राज़ ई ॻाल्हि आहे छो न मां हिन में पंहिंजो फोटो विझां कमु थी वञे किटली। वाह मीरल मोतबर वाह हाणे मां पंहिंजो फोटो विझां खत में हिते हीअं वाह जा भाग थी विया अल्लाह करे। अरे वरी किथां हाणे हाय ये मुंहिंजो आहे पापा ये तू चले पापा अचे वठ वञो ख्याल सां वञा मता को कुत्तो खावई ख्याल सां ये अमानत ख्याल सां पहुचाइजा। या अल्लाह पार त थई मीरल मोतबर जी यो फोटो वारो कब थी वने ऐं छोकरी ठही वने। वाह मर्द जो दुआऊं ये है दुआऊं कयो है ना बरपट बा गाड़ी कुआर मिलंदई सा मिली वई